नाज़रीन जमाल थाने जी हद मां ख़बर है जो अवां सां शेयर कयूं पिया जमाल करमपुर थाने जी हद पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो हिकु ॾोहारी मारिजी वियो जॾहिं त ॿिनि ॾोहारनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। पुलिस ऐं ॾोहारनि जे विच में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। मिलियल ॼाण मूजिबि जमाल करमपुर थाने जी हद में पुलिस ऐं ॾोहारनि जो मुबैना मुक़ाबलो फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु ॾोहारी मारिजी वियो जॾहिं त ॿिनि ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। पुलिस ऐं रेंजर सटाला वाक़े वारे हंधि पहुता। पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। ओॾां मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप सलाह निंदवाणी तौरु कई पई वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GT न्यूज़।